हाँ मेरे को उन्होंने खिलाया ना तभी बहुत अच्छा लगा। टेस्टिंग ख़त्म हो चुकी है और स्कोर्स कैलकुलेट हो चुके हैं। जजेस के लिए विनर चुनना सच में बहुत मुश्किल था क्योंकि हर एक डिश लाजवाब थी, लेकिन जैसा कि कहते हैं ना, बेस्ट को तो आगे आना ही होता है। चलिए देखते हैं आज के इस कंपटीशन का ताज किसके ऊपर सजता है। इंतज़ार की घड़ियां ख़त्म हो चुकी हैं, स्कोर्स आ चुके हैं। वक्त है उस पल का जिसका सबको बेसब्री से इंतज़ार था, वो पल जब मेहनत का फल मिलता है। और एक बात जिसने मेरा दिल जीत लिया वो ये कि संडे का दिन था और सभी पति अपनी पत्नियों की हेल्प कर रहे थे। उनका ये साथ देना, उनके हाथ बटाना और दिल से चाहना कि उनकी ही पत्नी की जीत हो, ये देखकर सच में मन बहुत प्रसन्न हो गया और एक अलग ही पारिवारिक प्यार नजर आया। सिंधीचे नावेचे जे स्नॅक्स जे नाव वाटतंच सिंधूची सभिनीसाठी का नाश्त्याची फेवरेट काय सभिनीची चाय पहिली लोक ॿुधायो दाल पकवान सां गॾु मिर्चनि जा पकोड़ा हुजनि त केरु ठाहियो को अॻियां अचे। मां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि इहो ॿुधाइणु चाहींदसि कि जेको असां मार्क्स ॾिना आहिनि न, सभिनि खां पहिरीं असां टेस्ट बि मैटर कयो आहे। हुन में असां 15 नंबर जो टेस्ट बि ॾिनो आहे, 5 नंबर असां ॾिना आहिनि प्रेज़ेंटेशन जा ऐं 5 नंबर असां ॾिना आहिनि जेकी रेसिपी लिखी आया आहिनि। जिनजी रेसिपी लिखियल कोन्हे उन्हनि जी सभिनि खां वॾी ॻाल्हि टेस्ट बि अगरि उन्हनि जो सुठो आहे त उन्हनि खे मार्क्स सुठा न मिलिया आहिनि। उन में असांजी ग़लती कोन्हे। इन करे तव्हां नेक्स्ट टाइम अगरि पार्टिसिपेट कयो त रेसिपी लिखियल ज़रूरु हुजणु घुरिजे। त उन जे हिसाब सां स्नैक्स में अर्शिता कालरा जेका अखी आहे रिचा कालरा रेखी कालरा खे फर्स्ट प्राइज़ मिलियो आहे। चंचल लखी फर्स्ट प्राइज। थर्ड प्राइज असां तो मेंबर का ॿुधाए थोरो नाश्तो सिंधी जो कहिड़ो सभिनि खां सुठो थींदो आहे? दाल छोला डबल आहे। केरु खाइणु वारो अॻियां अची वञे? कविता चुरानी। बाक़ी बचपन में यादूं ताज़ा करे जॾहिं असां ॿाहिरि वञी करे खाईंदा हुआसीं। हाँ उल्हासनगर में संगीता धर्मानी जी हिन ते अची करे शील्ड ॾिनियूं।
मेन कोर्स में मां पीछे का शुरुआत करता थर्ड प्राइज पहली थी वटीचा सभिन को सुठो प्रेजेंटेशन इन टेबल से केम जो पहिरियों ॿुधायो तव्हां पहिरियों ख़ुद ही तारीफ़ तव्हांजो प्रेजेंटेशन ॾाढो सुठो स्टेज ॾाढो सुठो असां फर्स्ट ॾियणु चाहियोसीं तंहिं पर तव्हांजी रेसिपी कोन हुई इन करे तव्हांखे थर्ड प्राइज ॾींदो वेंदो मोहन जी मोहन हाणे सेकंड प्राइज अगर सबमिट चओ थी त कीअं ॿुधाए सघे थो सेकंड प्राइज कंहिंखे वठी सघे थो मेन करे थो सघे छा सेकंड प्राइज असां ॾिनो आहे कविता झूलानी जी खे जिन्हनि गवर्नमेंट असां सभिनी खे स्वांजरे जो पतो ॾियारियो आहे ताई तुम्हारी चटनी ऐं स्वांजरो ताई तुम्हारो ढोढो मज़ो अची वियो हिनमें हीरा तितरी जी अॻियां अची करे हिननि खे गिफ्ट ॾींदा मेन कोर्स में फर्स्ट प्राइज कंहिंखे वठी सघे थो मां ॿुधायो जल्दी स्पेशल थाली हुई व्रत जी थाली व्रत जी रोटी में उन्होंने समाज चावल ऐं कढ़ी ठाहिया ॾाढी सुठी वैरायटी में उन्हनि सिंधी सिंधी में चइबा मज़ो अची वियो नरेंद्र लखी जी अची करे हिननि खे गिफ्ट ॾींदा जोरदार ताली सां करे हिननि जो स्वागत जाम खोराक दादी डेजर्ट में फर्स्ट का शुरू किया कि थर्ड का शुरू किया थर्ड का चलो सुठी ॻाल्हि आहे थर्ड प्राइज असां वटि का सिंधियुनि जी जेका स्पेशल ऑथेंटिक ट्रेडिशनल रेसिपी हुई माजून माजून केरु ठाहियो उन आंटी ॾाढी सुठी महिनत कई आहे राति खां वठी उन्हनि जी दाल भिगोए करे मां इन खां सभिनी सां जी कीअं ठाहियो आहे खोराक पता खाईंदा आहिनि आंटी पर माजून ठाहे करे तव्हांजी दिलि ख़ुशि करे छॾी कशिश जी आगे आकर इनका स्वागत करेंगे गिफ्ट देंगे सबसे ज्यादा पसंद इनका मैंने किया था चलिए अच्छी बात है जोरदार तालियों के साथ तालियों की कमी नहीं होनी चाहिए सिंधु जी भी मिठाई सभी का शूटिंग एडी थी है मोहन थाल क्या ठायो सभी बड़े जणे ठायो सभी का सुठो मोहन थाल और नम्रता खत्री जी जो रेशमा राजानी जी आकर नम्रता खत्री जी को गिफ्ट देंगे जोरदार तालियों के साथ आप इनका स्वागत करेंगे आंटी मोहन जी रेसिपी मुझे जरूर शेयर करो बिल्कुल लिखो हाँ यानी ऐसा जो डिसीजन सुना लिखो चलो चलो थैंक यू आंटी आंटी से मम्मी ने डब्बा बना के दिया मैं आपको मैं रेसिपी दे दीजिएगा आंटी आपको मैं रेसिपी दे दीजिएगा खोरा करो खोरा का कैसे कैसे सुनी मिलानी सारी खोरा को बोलो खोरा और साथ में प्रसाद बनाया झूलेलाल साईं की जोत जलाई
दिशा तलरेजा। निम्मी जी आएंगे इनके लिए स्वागत करने के लिए। निम्मी तावानी जी एक हाथ हो रहा था, अब तीनों के घर पे पहुंच जाना चाहिए। बहुत बहुत बधाई हो सारे विनर्स को। हमारी तरफ से सभी विनर्स हैं, पर बढ़ सके स्टार्ट करेंगे तो आगे भी सब लोग और ज्यादा कोशिश करेंगे ना। कांग्रेचुलेशन सबको, सभी को बहुत बहुत बधाई। दूसरा तैयार है तो वठी न देगी।